दादू जे ॻोठ जुमो चौहान में ज़ाल चाहींदड़ हथां मुड़िस खे बेदर्दी सां क़त्ल कराए छॾियो। पुलिस औरत समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। केस दाख़िल। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू ए सेक्शन थाणे जे डीएसपी सिटी अब्दुल गनी रिंद एसएचओ ए सेक्शन मज़हर नाइच प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 28 फरवरी ते ॻोठ खचर मोरी भरिसां ज़रई ज़मीन पाणी मां बेहो माण्हू तशद्दुद थियल नौजवान 35 साल सरदार अहमद वल्द गुलाम नबी चौहान जो लाश मिलियो हो। जंहिं बाद दादू एसएसपी अमीर सऊद मक्सी वाक़े जो नोटिस वठी हिक टीम जोड़ी जंहिंजी अॻवानी दादू डीएसपी सिटी अब्दुल गनी रिंद ऐं एसएचओ ए सेक्शन मज़हर नाइच डिजिटल सेल इंचार्ज आसिफ राजपूत जी निगरानी में कई। जिन जदी टेक्निकल जांच करे क़त्ल केस में अहम शाहिदियूं हथ कयूं। सबूत जी बुनियाद ते कार्रवाई कंदे फोती जे रिश्तेदार गुलाम नबी चौहान खे गिरफ़्तार करे वधीक जांच कई। जंहिं ॾोह जो एतराफ़ कंदे ॿुधायो फोती जी ज़ाल ज़ोहरा जे चुर्च ते सरदार चौहान खे डंडा हणी क़त्ल कयो। सॼी मनसूबाबंदी में अली खान मला पिण शामिल हो। एसएचओ मज़हर नाइच वधीक ॿुधायो त जांच दौरान इंकशाफ थियो त फोती जी घरवारी ज़ोहरा जा कात गुलाम नबी चौहान सां नाजाइज़ लाॻापा हुआ। जंहिं बुनियाद ते रिथाबंदी करे क़त्ल जी वारदात खे अंजाम ॾिनो वियो आहे। मक़तूल जी ज़ाल ज़ोहरा ऐं अली खान मला खे पिण गिरफ़्तार करे जांच में शामिल कयो वियो आहे। गिरफ़्तार थियल जी निशानदेही ते क़त्ल में इस्तेमाल थियल डंडो पिण हथ कयो वियो आहे ऐं हिक फोन बि तहवील में वरिती आहे। ॿिए तरफ़ फोती जे भाउ अली असगर चौहान जी फरियाद ते गुनाह नंबर 296 तहत 3 ॼणनि ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे।